नाज़रीन अस्सलाम वालेकुम। नाज़रीन निराण प्रेस क्लब की टीम इतने मौजूद है। आम अब्दुल हमीद कोसो ऐं मूंसां गॾु निराण प्रेस क्लब जो सीनियर नायब सदर आज़ाद इम्तियाज़ सियाल। एक अहम इशू मां तव्हांजे अॻियां रखां थो। असांजो मोहतरम MP अयाज़ ख़ान भुट्टो आहे, उन जूं महिरबानियूं आहिनि। उन असांजे शहर लाइ, असांजे तालुके लाइ गिम्स अरबे रुपयनि जी लागत सां गिम्स ॾिनी आहे ऐं उहे सहूलियतूं इंशाअल्लाह शुरू थी चुकियूं आहिनि ऐं कुझु कुझु शुरू थियनि पियूं। मगर हिकु अहम पॉइंट तव्हांजे अॻियां मां रखंदुसि भला त गिम्स में कुझु डॉक्टर चोर ड्यूटी चोर डॉक्टर आहिनि, डॉक्टरियाणियूं, जेके डॉक्टरियाणी त मुरागी न हूंदी आहे ऐं जॾहिं बि का औरत मरीज़ ईंदी आहे त उनजो वेट करिणो पवंदो आहे, कलाकनि जा कलाक। डॉक्टरियाणी का खेत्र मां या का जेका आरामी हुजे पोइ उनखे उसारे ॾींदो आहे। अहिड़ा जेके अमलदार आहिनि, अहिड़ा जेके डॉक्टर आहिनि या ॿियो जेको अमलो आहे, इहो अमलो त हिन गिम्स जी सत्यानाश कंदो। इहो जेको तोहफ़ो असांजी मेयर खे मिलियल आहे उनजी सत्यानाश कंदो। कलो को वाक़ियो जेको पेश आयो आहे, हिकु झेड़ो थियो कोसा बिरादरी ऐं सोलंगी बिरादरी विच में। हिकु मासूम न्याणी जंहिंखे मथे में धकु लॻो, उहा रत में ॻाढ़ी लॻी पई हुई ऐं सीरियस कंडीशन में हुई। वारसनि मूंखे फ़ोन कई घेरे जी कवरेज जे हिसाब सां। मां उते पहुतुमि त हुन जो अधु कलाक असांखे थी वियो आहे, मगर हींअर ताईं को डॉक्टर को अमलो हिन खे ट्रीटमेंट करण लाइ कोन पहुतो आहे। बहरहाल मां पंहिंजी कवरेज जेका झेड़ जे हिसाब सां आहे उहा शुरू कई। हिन खां हाल वाल वरिता, तफ़सील वरिता। इन विच में डॉक्टर आहे हिकिड़ो GM उर्फ़ गुलाम मुर्तज़ा मर्सी, जंहिंखे डॉक्टर चइजे त बि हिन में को हर्ज न आहे, छो त हू AC रूम में वेठो हुयो। मां जीअं वियुमि त मां ॾिठुमि ड्यूटी इंचार्ज AC रूम में वेठो हुयो। मां वियुमि, अधु कलाक थी वियो। हुननि पहिरीं त इहा दांह कई त डॉक्टर अमलो केर बि हिन जी रजड़ी जी ट्रीटमेंट लाइ नथो अचे। मां चयो ख़ैर आहे, अची वेंदा इनशाला, तव्हां पंहिंजी इहो मूंखे ॾियो झेड़े जे हिसाब सां पंहिंजा तफ़सील ॾियो। अहिड़ा तफ़सील वठण मां शुरू कया त डॉक्टर खे ख़बर पई हीउ स कंदो, पोइ अंदरि आयो। बहरहाल मां पंहिंजी जेका कवरेज हुई उहा जारी रखी ऐं पोइ हिननि रड़ियूं कयूं, मालिकनि रड़ियूं कयूं, वारसनि रड़ियूं कयूं त अधु कलाक खां मथे टाइम थी वियो आहे, मगर को बि डॉक्टर, का बि डॉक्टरियाणी मौजूदु न आहे। त पोइ लाज़मी मूंखे उन खां पुछणो पियो। मां चयुमि डॉक्टर हीअ अधु कलाक खां रड़ियूं पिया था कनि, तव्हां मां बि केरु नथो अचे। लेडी डॉक्टर हिते आहे या न आहे? त हीअ लेडी डॉक्टर खे असां घुराईंदा आहियूं। मां चयो जेसि ताईं हुनखे तव्हां घुरायो, मरीज़ आहे, हीअ तड़पे थी पई, हीअ मरी वञे, इहा कंहिंजे ज़िम्मे में आहे? त हुनखे हथ लाए चई मरे त कोन थी न। तो ईअं फ़ोन कढी वरी असांजी वीडियो भरणु लॻो, असांखे धमकियूं ॾियणु लॻो ऐं मरीज़नि खे धमकियूं ॾियणु लॻो ऐं मूंखे धमकियूं ॾियणु लॻो, तूं गैर क़ानूनी कवरेज थो करीं। मां डॉक्टर खां पुछां थो त गैर क़ानूनी इहा मुंहिंजी कवरेज आहे। मां हिकु झेड़े जी कवरेज करण आयुमि ऐं हू जेके हुया हुननि जेके मुतासिर हुया उन्हनि मूंखे अच्छा जी इहो डॉक्टर छा चयो त ही नंढड़ी मरे त नथी? लाइव में उते उहे मंज़र आहिनि, हथ लाए चए थो हीअ मरे त कोन थी न। ही डॉक्टर जा अहिड़ा लफ़्ज़ बदिक डॉक्टर जा ऐं हिन जूं कंप्लेनूं ईंदियूं मूंखे अॻु बि मिलंदियूं रहियूं ऐं काफ़ी माण्हुनि ॿियूं बि कंप्लेनूं कयूं त हीअ बदिखलाक आहे, निहायत ई बदिखलाक आहे। मरीज़नि खे ॾिसे कोन थो, पंहिंजी AC रूम में वेठो आहे। अहिड़ा डॉक्टर फयाज़ साहब जेके तव्हां रखंदो, तव्हांजी गिम्स जो मोकारो थी वेंदो, तव्हांजी कई कमाई विञाइजी वेंदी। तो आउं अपील थो कयां त मोहतरम फयाज़ साहब खे, गिम्स इंतज़ामिया खे, DHO सिहत खातो हुकूमत सिंध खे अहिड़ा डाकू डॉक्टर, अहिड़ा चोर ड्यूटी चोर डॉक्टर तव्हां जेकॾहिं रखंदव, तव्हांजी अरबे रुपयनि जी जेका सहूलियत मिलियल आहे शहरनि खे, उनजी सत्यानाश थी वेंदी। ऐं हिकु अहम ॻाल्हि ॿी त मूंखे अफ़सोस थो थिए त अॼु इन डाकू डॉक्टर पंहिंजे वाल ते हिकु वीडियो बयानु रखियो आहे त हमीद कोसो गिम्स मां वंड वठंदो हुयो। मां चवां थो इन डॉक्टर खे, डॉक्टर तूं साबित कर, सुबुह सां साबित कर। मां या मुंहिंजी प्रेस जो बेरान प्रेस क्लब जो को बि मेंबर तोखां कंहिंखां बि जेकॾहिं वंड वठे थो त मां चैलेंज सां चवां थो तोखे मां संग चटी में भरे ॾींदुमि, न त तुंहिंजे ख़िलाफ़ इंक्वायरी कई वञे। ऐं जेको अमलो ड्यूटी नथो करे, डॉक्टरियाणियूं ड्यूटी नथियूं करे, घरनि में छुटियूं पयूं आहिनि, असांजी टैक्स मां, अवाम जी टैक्स मां लखे रुपया पघार थियूं खणनि ऐं मरीज़ का औरत का को लाश वञे थो त कलाकनि जा कलाक हुनजो इंतज़ारु करिणो थो पवे। इन्हनि ख़िलाफ़ तव्हां कानूनी कार्रवाई कयो। MS खे चवां थो, गिम्स इंतज़ामिया खे चवां थो, MP फयाज़ अली भुट्टो खे चवां थो
ऐं सिहत खाते खे DHO दादू खे चवां थो, अज़रा पेचूअ खे चवां थो, अहिड़नि ड्यूटी चोर डॉक्टरनि डॉक्टरनि खिलाफ़ कार्रवाई करे ऐं अवाम खे जेका अवाम जी रिलीफ लाइ जेको अरबे रुपयनि जो जेम्स असांखे मिलियो आहे उन खां अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। वधीक सीनियर डॉक्टर असांजो आहे, इन खां बि असां साईं अर्ज़ु इहो आहे त कल्ह कुझु जहिड़ो थी पियो खोसा ऐं सोनगी बिरादरी जो, त उते साफ़िन खे फ़ोन कई वई, तव्हां अचो कवरेज कयो। उते असांजी टीम वई त उते डॉक्टर पहिरीं ॻाल्हि त नंढड़ी छोकिरी खे हथु अचे ई न पियो ऐं छोकिरी खे हथु लाइ चए थो त मरीज़ न आहे भई, हुन चयो अधु कलाक खां पोइ आयो, मरीज़ न वई आहे। वरी उते चए थो सभिनी खे त तव्हां ॿाहिरि निकिरो, तव्हां केरु थींदव? पहिरीं ॻाल्हि त डॉक्टर साहिबु अची तुंहिंजी तोखां पैंट शर्ट पातल आहे, जेके तोखे सलवार पातल आहे, इहा अवाम जे पैसे जी आहे, मथां तोखे भुल हुजे, तूं पब्लिक सर्वेंट आहीं। हिते जेके बि खाटू पुट आहिनि वॾेरनि जा छाड़कनि जा, इहे सभु असांजा नौकर आहिनि अवाम जा। तव्हां अवाम जी टैक्स मां पघारूं खणो था, वरी तव्हां अवाम खे चओ था त तव्हां हितां निकिरो। यादि रखो, पंहिंजो क़िबलो दुरुस्त कयो, न त इहा अवाम तव्हांखे इहे गले मां छिके ॿाहिरि कढंदी। फज़ीलत सां पंहिंजी ड्यूटी कयो ऐं सही नमूने सां पंहिंजी ड्यूटी कयो। ऐं जेका तव्हांजी पैंट शर्ट आहे इहा बि अवाम जी पघार जी आहे, तव्हां ड्यूटी सही नथा कयो। तव्हां एसन में वेठा आहियो, मरीज़ उते तड़पनि था पिया, तव्हां 2-2 लख 3-3 लख पघारूं था खणो। ऐं जेके लेडीज़ मेड़ में लेडीज़ डॉक्टर आहे ई न, लेडीज़ डॉक्टर खे तव्हां घर चओ था सुम्ही पओ, कॾहिं का एमरजेंसी थिए थी कलाक ॿिनि खां पोइ लेडीज़ डॉक्टर थी अचे। तव्हां पाण में नानी वेड़ो करे तव्हां जेके दवाऊं हड़प था कयो, उन खां जेके फंड अचनि था उहे हड़प था कयो तालका अस्पताल जा। ऐं जेके बि सरकारी इदारा आहिनि, इहे पब्लिक सर्वेंट, तव्हां जेके ड्यूटी चोर डॉक्टर आहियो ऐं जेके सरकारी ऑफिसर आहियो, पब्लिक सर्वेंट आहियो, अवाम जा नौकर आहियो। इहे जेका पघारूं खणो था अवाम जी टैक्स मां, इहे तव्हां पघारूं थो खणो, मथां तव्हांखे भुल हुजे तव्हां अवाम खे ईअं था चओ त निकिरी वञो हितां, पंहिंजो क़िबलो दुरुस्त कयो। ऐं जेका बि कल्ह डॉक्टर बदतमीज़ी कई आहे अवाम सां, ऐं हुनजी इनक्वायरी कई वञे, जांच कई वञे, इनक्वायरी टीम विहारी वञे। जेकॾहिं केरु बि चए त मेहराण प्रेस क्लब टीम जे कंहिं बि डॉक्टरनि खां का चांहि पाणी या ख़र्ची वरिती आहे त असां ज़िम्मेवार आहियूं। जेकर हिन ग़लति बयानी कई आहे हुनजी तरदीद करे ॿी सूरत में हिते साफ़ इतिहाद एहतजाजी ऐं दाइरो वधाईंदी ऐं एहतजाजी काल ॾींदासीं। असां MS खे चऊं था, असां जिम्स इंतज़ामिया खे चऊं था त कल्ह जेको वाक़ियो थियो आहे इन जी इंक्वायरी विहारी वञे, साफ़ इन खां बि पुछियो वञे, जेके मरीज़ हुया, जेके मरीज़ जा वारस हुया उन्हनि खां पुछियो वञे ऐं असुल हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं वञनि। जेकॾहिं असां ॾोहारी थियूं था, मरीज़ जा वारस ॾोहारी थियनि था त उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। जेकॾहिं डॉक्टर ॾोही थिए थो त उनखे सज़ा ॾिनी वञे, उनखे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे।